हयाती। बाबा साईं, मां तो समझो तो ही इंसान है, समझण सां समझी भी, पर ही तो बिल्कुल उबतड़ निकता, ही तो वेशी दरिंदा। इन्हनि मासूम ॿारनि हिन जो छा बिगाड़ियो हुयो? राजे पुट, ये वहशी दरिंदा मासूम ॿारनि खे मारण न, तोखे मारण आया, तोखे। हाशिम वेचारे खे त हिन दीने दुनिया में हिकिड़ो ई पुटु हुयो, ज़ालिम, उहो बि हाशिम खां खसे वियो। बाबा साईं, हाशिम त हाणे ज़िंदा लाश बणिजी वेंदो। शाहज़े पुट, हाणे मां उन्हनि ज़ालिमनि खे जीअण न ॾींदुसि। बस खणो ई सटियोसीं ज़ुल्म। हाणे दरिया ख़ान खे मिस्कीन मारूड़नि जे रत जे हिक हिक कपिड़े जो हिसाब ॾियणो पवंदो। हेॾा वॾा नाला, हेॾा वॾा माण्हू, काटकू, बदमाश, हेॾा हथियार, उहे बि मारिया आहिनि मामा हिकिड़ो मासूम ॿार। जेकॾहिं असांखे इहो हिकिड़ो मासूम ॿार मारणो हुयो त एॾी वॾी असां प्लानिंग छाजे लाइ कईसीं? उन ॿार खे मारण जे लाइ शेरूअ जो हिकिड़ो दड़को ई काफ़ी हो मामा साईं। मूं सम्झो त अॼु शाहज़ेब दफ़ो थी वेंदो, पर मुंहिंजो मुक़दर ई पिटल आहे। शमीर खान, दरिया खान वॾो ग़लति कमु कयो आहे। शाहज़ेब खे मारण बदिरां स्कूल जा मासूम ॿार मारिया अथई। दहशतगर्दी जो केस ठहंदो, किथे असां न अची वञूं पकड़ में, वॾो गंद थींदो। असां छा कयो आहे? दुनिया खे ख़बर आहे त दरिया खान स्कूल बंदि पियो कराइण चाहे। दरिया खान ॼाणी वाणी इन्हनि मासूम ॿारनि खे मारायो आहे मामा साईं। जीअं माण्हुनि में ख़ौफ़ पैदा थिए, माण्हू जीअं ॿारनि खे स्कूल ॾांहुं न मोकिलनि। दरिया खान असां सां बि धोखो कयो आहे मामा। शाहज़ेब जे बदिरां हाशिम जो पुटु मारायो अथई। सच थो चई भाणज, दरिया खान खां त असां बि हिसाब किताब वठंदासीं। हिसाब किताब कंहिंखां वठंदे मामा? दरिया खान अॼु न त सुभाणे कानून जी पकड़ में ईंदो। सॼी सरकार जी मशीनरी चुरपुर कई वेठी आहे ऐं मीडिया बि कम खे खई वेठी आहे। होम मिनिस्टर बि नोटिस वरितो आहे। जेकॾहिं दरिया खान पुलिस खां बची बि वियो त हाशिम खां न बचंदो मामा। जे दरिया खान कानून जी पकड़ में अची वियो त पोइ असां बि कोन बचंदासीं। दुआ कर त दरिया खान कानून जी पकड़ खां अॻु में हाशिम जे हथां दुप थी वञे। जेकॾहिं हाशिम जे हथां बची वियो त खैस मां मारींदमि दरिया खान खे मामा साईं। सरदार साहब, मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे। ज़ालिमनि ज़ुल्म जी हद करे छॾी आहे। असां ज़ख़्मी ॿारनि खे अस्पताल पहुचाए छॾियो आहे। सरदार साहब, डॉक्टर जो चवणु आहे त ॿारनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। राणा साहब, अहिड़नि माण्हुनि खे बेनिकाब कयो। इहे माण्हू तालीम दुश्मन न, पर इंसानियत जा कातिल पिया आहिनि। इहे माण्हू इन मुल्क जा दुश्मन बि आहिनि। इन ॾोह जे पोयां रुगो गोलियुनि वसाइण वारा माण्हू न आहिनि राणा साहब, पर इन जे पोयां मुल्क दुश्मन माण्हुनि जो हथ बि आहे। मूंखे सॼो केस ज़ाहिर करे ॾियो राणा साहब, न त मां कानून पंहिंजे हिन हथनि में खणंदुसि। पोइ मूंखे कुझु बि न चइजो, न ई मूंखे मयार ॾिजो। ऐं जेकॾहिं मूं कानून हथ में खयो न राणा साहब, वॾो तूफ़ान ईंदो, रत जा दरिया वहंदा, वरी खून रेज़ी थींदी। सरदार साहब, हिन वाक़े जो होम मिनिस्टर नोटिस वरितो आहे। वॾे पैमाने ते जांच थींदी। केस दहशतगर्दी टोड़ अदालत में हलंदो, कंहिंखे माफ़ न कयो वेंदो। साईं, वॾो ज़ुल्म थियो आहे। केर बि कानून खां बची कोन सघंदो, भली केॾो बि ताक़तवर हुयो। उनखे जेल वञणो पवंदो। ईअं ई थियणु घुरिजे सुखिया, ईअं ई थियणु घुरिजे जेको कुझु तूं चई थो। राणा साहब, जेकॾहिं तव्हां हिते वेहणु चाहियो, ही तव्हांजा पंहिंजा ई कख आहिनि। ही बंगलो तव्हांजो ई आहे।
मूंखे मासूम असलम ऐं ॿियनि मासूम ॿारनि जे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्त बि करणो आहे। मूंखे ओॾां वञणो आहे। सरदार साहब मां अव्हांखे तसली ॾियणु आयो हुउसि, अव्हां सबुरु कयो। इंशाअल्लाह असां मुजरिमनि खे बेनिकाब ज़रूरु कंदासीं। सर हाणे सरदार साहब खां इजाज़त वठणु घुरिजे, वरी अस्पताल बि हलणो आहे। ठीकु आहे सरदार साहब। अहिड़ी ज़रीना तुंहिंजी क़िस्मत इन पईए जे ममिड़े ने तोखे सुख सां जीअण ई कोन ॾिनी। असलम वीचारे जो सिर खयो, हाणे अलाए कंहिं कंहिंजो सिर खणंदी। बसरा सरदार शाह बि चए पियो त दहशतगर्द असांजा दुश्मन न आहिनि, न ई हुननि असलम खे मारियो आहे, हुननि स्कूल खे मारियो आहे, इल्म खे मारियो आहे, तइलीम खे मारियो आहे, शऊर खे मारियो आहे। वाह, लाश त रुगो ॻोठ में असलम जो आयो, बाक़ी इन्हे इल्म शऊर ऐं तालीम जा लाश काथे विया। इहा ॻाल्हि त मूं सरदार शाह खां पुछी त माण्हू मूं ते खिलण लॻा, ऐं मां बि हिमल ते सोचण में आहियां त माण्हू मूं ते खिलनि छो पिया। बेगा हाशिम वीचारे सां कहर थी वियो। हिकिड़ो पुट हुसे, सो बि ईअं बेगुनाह मारिजी वियुसि, अलाह खे प्यारो थी वियुसि। हा बसरा, मौत सही माण्हू न आहे, विछोड़ा थो विझे। बेगा वञ, वञी अछो कुकड़ वठी आ त कोई भाॼी मानी तयार करे खणी हलऊं। बेचारी ज़रीना कल्हा को हिकिड़ो गिरह बि कोन खाधो आहे। बसरा सॼी उमिरि असां परावा ॿोड़ खाधा आहिनि, अॼु असां उन्हनि खे खारायूं। पोइ आए ते वेह त मां पैसा खणी अचां, वठी अचु कुकड़। यकीन कयो सरदार साहब, रईस दरिया खान ऐं रईस बंगुल खान इन्ही हमले में शामिल न आहिनि। तव्हां मूं ते भरोसो कयो। जॾहिं स्कूल ते हमलो थी रहियो हो तॾहिं दरिया खान ऐं बंगुल खान मूं सां गॾु मुंहिंजी ऑफिस में वेठल हुआ। शर्म ई कोन थो अचे सुखिया। घटि में घटि पुलिस जी वर्दीअ जो त ख़्यालु कंदो कर। ही क़ौम जा बचा आहिनि ऐं मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। इन्हनि ते गोलियूं वसनि थियूं ऐं जेके गोलियूं वसाइनि था तूं उन्हनि जी हिमायत थो करी। संगियल ज़मीर अथई या गैरत खां ख़ाली वजूद अथई? सरदार साहब, मुजरिम बची कोन सघंदा, पर छा? तो क्या ॾिस, मूंखे मजबूर न कर। इन थिए जो मुंहिंजी ज़बान मां कुथा लफ़्ज़ निकिरी वञनि। जेकॾहिं तूं मासूमनि जे कातिलनि जी हिमायत कंदे तोसां घटि न थींदी। ख़बरदार, जेकॾहिं जांच कमेटी में रुखनो विधो अथई या जांच जो रुख मोड़ण जी कोशिश कंदे न त पोइ सुखिया उफट मरी वेंदे। सरदार साहब, मां सिर्फ़ तव्हांखे इहो ॿुधाए रहियो आहियां त रईस दरिया खान ऐं रईस बंगुल खान ॿई मुलविस आहिनि। ॿई बेदार सुखिया ॿई मुलविस आहिनि। स्कूल बंदि कराइण कंहिं ते चाहियो? दरिया खान। त पोइ हमलो नथू ऐं खेरे करायो हूंदो, ईअं न? हमले में दरिया खान, बंगुल खान ॿई बिट आहिनि, बिट। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां नथा मञो न सही, पर वक़्तु अचण ते अच्छा करा पाण ई पधरा। हाणे त मूंखे ईअं थो लॻे त स्कूल जे हमले में तूं बि उन्हनि सां मुलविस आहीं। तोखे बि जांच जे दायरे में आणणु घुरिजे। पंहिंजी ज़िंदगी जो वञी ख़ैर घुर। हले वञे था। बस कर ज़रीना, बस कर। रब पे परवाह केरु पुॼंदो हुनजे ताक़त सां। जेको थियणो हो सो थी। अदी मुझे मासूम जी अञा उमिरि छा हुई। मूंखे पंहिंजे बचड़े ते चमाट ई न सही ज़ालिमनि हुनखे गोली वठी छॾियो।
केॾो न दर्द थियो हूंदो मुंहिंजे बचड़े खे, केॾो न रुनो हूंदो, केॾो तड़पियो हूंदो। बसड़ी ज़रीना, औलाद ते माण्हू कख बि कोन थो सही, पर हाणे त जेको थियणो हो सो थी वियो न। अजण वारी शइ ई साथ वई हली, हाणे तुंहिंजे रोअण सां कुझु कोन वरंदो, वापसि कोन ईंदो। सब्र नथो थिए थी बसरा, ज़रीना करे त करे छा? असांजे ॻोठ मां को अहिड़ो मुड़ुसु माण्हू उथंदो जेको इन्हनि बगड़नि खे मारींदो? मीरा थी हाशिम खां वधीक हिन ॻोठ में केरु आहे मुड़ुसु माण्हू जिन बि इहो कीस कयो आहे न, से बचंदा कोन। हा मड़ी, हा कोन बचंदा, छो त रब वटि देर आहे, अंधेरो नाहे। रुगो ख़बर पवी इहो कुदो कमु कहिड़े कुत्ते कयो आहे त मां उनजा बंदूकनि सां भाङा न लाया न, त मुंहिंजो नालो बि मीरा न आहे। अलाए छो मुंहिंजी दिलि मञे ई नथी। ईअं थो लॻे त असलम ॿार गिटीअ में खेॾे थो, झट पल में घर ईंदो। हीअ ससु हुई, जेको इन्हे राह में वियो आहे सो वापसि वरियो ई कोन्हे। अजायूं दिल जायूं पंहिंजे मन खे न ॾियो, सबुर कयो अम्बड़े, उमिरि भर जो विछोड़ो अथई मुंहिंजी अम्बड़, उमिरि भर जो विछोड़ो। हा मासी, आहे त दिल में दर्द जो कान लॻल न, पर कजे बि त छा, जेका रब जी रज़ा। बसड़ी अम्बड़, अलाह ताला खे सबुर ॾे, बाक़ी करे कुझु बि न सघूं। हिकु शइ हुई साथ वई। तकड़ न कर हाशिम भाउ, जेसी ताईं जांच मुकमल नथी थिए असांखे ख़ामोश रहणो पवंदो। चुप करे कीअं वेहा? मुंहिंजे अंदर में बाहि जा पठा था भरनि, मुंहिंजो अंदर सड़ी खाक थी वियो आहे। उन्हनि जो ॾोही माउस मूंखे मारंदा, पर मुंहिंजे मासूम पुट उन्हनि जो कहिड़ो ॾोह कयो? उन्हनि कमज़ोर फन हमेशा कमज़ोरनि ते हमलो कयो आहे, औरतुनि ऐं ॿारनि खे मारियो अथनि। कुझु ॾींहं सबुर कर हाशिम भाउ, उहे इन्हनि कूअनि खे पिरनि मां कढी मारींदासीं। ये सरकारी अमलदार रुगो कागज़नि जो पेट भरींदा आहिनि, पंहिंजो पेट भरींदा आहिनि, ऐं हिन अवाम खे कुत ख़ल्क़ सम्झंदा आहिनि। पोइ जेकॾहिं कुत ख़ल्क़ खे इंसाफ़ मिलियो त छा थिए, न मिलियो त छा? हाशिम भाउ, असां अवाम आहियूं, ताक़त आहियूं, कुत ख़ल्क़ न आहियूं। हाणे हक़ इंसाफ़ थींदो। सरदार शाह ज़मान जा हथ सूबेदार जी गिचीअ में आहिनि। बस तूं कुझु ॾींहं सबुर कर, ओए ॾिस त असलम जो बलांद मां कीअं थो करियां। दिलावर 4 ॾींहं त छा, पर मूंखां 4 कलाक बि सबुर नथो थिए। हिन दिल ते पत्थर पइजी विया आहिनि, हिन दिमाग़ ते खून सवार आहे। दिल त चए थी त ईअं रड़ियूं मारे छॾियां, केॾां केॾां बस्तियुनि जो मींहुं वसाए छॾियां, खून जूं नदियूं वहाए छॾियां, पोइ बि हिन दिल जो पार हल्को थिए अलाए न। हाशिम भाउ, मां तुंहिंजो सूर सम्झां थो, तुंहिंजी दिल जो दर्द मां सम्झां थो। मां खामां पियो, बचा पियो, पजरियां पियो, पर जेसीं ताईं सरदार साईं का वाट नथो ॾसे, असांखे सब्र मां कमु वठणो आहे।
तू सब्र कर मुंहिंजा भाउ, सब्र कर। हाँ सूबेदार सुखिया। मुंह बिनन गरीबन जा बार में भी मुआ भला तू बुधा इन्हन गरीब ॿारनि कहिड़ो दाद फरियाद थी बाक़ी तू मुंहिंजो फिक्र न कर रईस मूं अव्हां खे इतला ॾेई पंहिंजो नमक मल्हायो आहे बाक़ी वधीक अव्हां जी मर्ज़ी ठीकु आहे पोइ मां हलां हाशिम खान
थी सके तो तूं जेका दरिया खान के सज़ा दी ऐं कुदरत वारो उनखे सज़ा तोखां वधीक ॾे त पोइ उन करे हाशिम तूं हथियार फिटा न कर, पर कुछ ॾींहंनि जे लाइ हथियारनि खे पासीरो कर। बाबल साईं मां छा कयां? जो आऊं थो सड़ी मुंहिंजे अंदर में बाहि थी भरे। अॼु बि मुंहिंजे अखियुनि जे अॻियां असलम जो लाश थो अचे। मां इन क़यामत सुखरा जे मंज़र खे कीअं विसारियां? सब्र कर हाशिम, सब्र कर। तू मूं ते भरोसो कर। मां असलम जो खून लोड़ण कोन ॾींदुसि।